अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। इंडिया जी हिकिड़ी कहाणी ॿुधायां था, सची कहाणी आहे 2016 जी। उहा तव्हांखे ॿुधायूं था, उहो कूड़ जा सच। हिकु अस्पताल में हिकिड़ो नौजवान छोकिरो गुज़ारे वियो। हुननि चयो त हिन जो को वेझो माइट को आयो ई कोन्हे को, हाणे किरायो गाॾी जो केरु करे जो हिन खणी ॻोठ ते पुॼाइनि, को ॻोठ जो को आयो बि कोन्हे हिन सां गॾु। अस्पताल में छा कयो जो लाश कढी ॿाहिरि, जेको पार्क हूंदा आहिनि अस्पताल में अॻियां, उते हुन लाश जेको रखे छॾियो, बेड ते सुतो पियो। डॉक्टर चांहि पीअनि, हुन चवण सां इंचार्ज जेको आहे उहो अचे, पोइ उनखे ॿुधायूं ॾिसूं छा थो चवे। त मालिक त हिन जा कोन था अचनि। हू चांहि था पीतो, हुते अधु कलाकु मुने खां पोइ जो निकिता ॿाहिरि, ॾिठो त माना लाश आहे ई कोन। ॿिया माण्हू घुमंदा वतनि था पिया, लाश कोन्हे। उनजे अस्पताल जे भरिसां ई वरी रोड हुयो, जिते रश्का ऐं कारियूं अची बीहंदियूं हुयूं। उनमें डॉक्टर भॻा चीरनि, ईअं न थिए त लाश जी पुछा थिए सुभाणे। भॼंदा अचे पुछा कयो रश्के वारनि मूं कार वारनि पतो ॾिठो की लाश खणंदे हितां। हुन चयो त हिकिड़ी हिते औरत आई हुई, सो उन अचे असांखे चयो रश्के वारनि खे की त लाश आहे मुंहिंजे पुट जो, खणो। पर रश्के वारा असां कोन खयोसीं। हिकिड़ो कार वारो खणी वियो आहे लाश हुनखे। उन डॉक्टरनि चयो त ॾिसो कहिड़ी माई आई जेका लाश खणी वई। पोइ डॉक्टर हुनजी फाइल में एड्रेस ॾिठी ऐं डॉक्टर निकिरी पिया गाॾी ते। निकिरी पिया डॉक्टर। जॾहिं उते पहुता जो ॻोठ, त माण्हू जो वॾो हुजूम आहे हुनजे घर जे अॻियां। पुछा कयो डॉक्टरनि छा ॻाल्हि आहे? की भाई कार वारो चए त मूंखे किरायो ॾियो, मां लाश खणी आयो आहियां। डॉक्टरनि पुछियो कार वारे खां, मां ॾे हवाल। चई मां हिते इंतज़ार में बीठो आहियां। तो हिकिड़ी माई मूंखे उते मिली, उन चयो तूं लाश खणा हल मूंसां, हे जेके पैसा चवंदे मां तोखे ॾींदुसि। मूंखे जो उहा लालच हुई, तो मां लाश खणी आयुसि हिते। जॾहिं मां गाॾी झली त माई चयो मां घरों ई पैसा खणी अचां। उहा माण्हू खे सर करे मां लाश लाहियासीं। हाणे उहो घर में अंदरि हली वई, लाश पियो आहे हिते। मां ओड़े पाड़े वठी आयो, हो था चवनि त माई हिते रहंदी कान्हे का। तूं थो चई माई मूंसां गॾु आई आहे। डॉक्टर जो हलो घर में अंदरि। लाश खे लाथऊं, घर जो दर खोले अंदरि जो विया, त उन माई जो ऐं उनजी माई जे मुड़ुस जे ॿिन्हिनि जो फोटू दीवार ते लॻा पिया आहिनि। तो उन पुछा कयो टैक्सी वारो, चयो ॻाल्हि ॿुधो, इहा ई माई आहे जेका मूंखे वठी आई। उन ॻोठ वारनि चयो ॻाल्हि ॿुध, इन माई खे मरंदे तक़रीबन 3-4 साल थी विया आहिनि। तूं कीअं थो ॻाल्हि करी, माई मूंखे वठी आई, लाश खणा हेॾे आई आहे। जिन मूंखे माई वठी आई हेॾे, हूअ मूंखे कहिड़ी ख़बर हितो हेॾे थी। मूंखे माई वठी आई, माई अंदरि आई आहे, पोइ जी ख़बर न आहे। चई भाई हिन माई खे मरंदे 3-4 साल थी विया आहिनि, तूं इहा ॻाल्हि थो करीं। डॉक्टर बि हिते हैरान थी विया, माना हे छा? मुअल जेका हिन जी माउ उहा आई आहे, लाश खणी हिते आई आहे पंहिंजे पुट जो घर। यानी की माउ खे एॾी माना तड़प हुई त मुंहिंजो पुटु यानी की लावारसनि वांगुरु पियो आहे, हिनखे घर खणाए वञा उते, मिट माइट वञी पूरींदुसि। पोइ हुन डॉक्टर जेको त वेही वियो, उन पोइ टैक्सी वारे चयो घणा पैसा था अची? हेतिरा। डॉक्टर चई असां तोखे पैसा ॾियूं था। डॉक्टर हुनखे पैसा न, पोइ हुन जेको त लाश खणी वञी दफ़न कयूं। इहो इंडिया में हिकिड़ो इहो वाक़ियो थियो हुयो, 2016 जी ॻाल्हि था कनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। माउ जी दिलि इहा ई हूंदी आहे, पर माण्हू माउ जो क़दुरु न आहिनि कंदा। जेका मरी वई, पोइ बि यानी की आई अचे पंहिंजे पुट जो लाश खणाए वई घर ताणी। तव्हां सभिनी दोस्तनि जी